मीरवा पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस मथां नौजवान खे बिलाजवाज़ खंभे रिश्वत एवज़ आज़ाद करण जो इल्ज़ाम लॻायो वियो। एसएचओ ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। ॻोठ तारको बामहण जे रहवासियुनि मंज़ूर हुसैन इरशाद अली ॿिनि एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि ॾाढो दाहींदे चयो त मीरवा पुलिस सज़ा बणिजी वई आहे। असांजो नौजवान ज़ुबैर अहमद होटल ते मानी खाई ॻोठ मोटी रहियो हो त पुलिस रस्ते तां बिलाजवाज़ खंभे लाकअप करे छॾियो, जंहिंखे 13,000 रिश्वत एवज़ आज़ाद कयो वियो। एसएचओ मीरवा बिलाजवाज़ माण्हुनि खे खंभण रोज़ मामूल बणाए छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस में भर्ती कार्यनि रिढनि खे फौरी तौर हटाए उन्हनि खां फुरियल रक़म वापसि ॾियारी वञे। जमात इस्लामी यूथ सिंध जे अॻुवाण इम्तियाज़ पालाड़ी चयो आहे त ठठे ज़िले अंदरि रियासत मथां हिकु ॿी रियासत क़ाइमु कई वई आहे, जेका हर रोज़ माण्हू खंभे गुम करे उन्हनि खे तशदुद करे मारे फिटो करे उछलाए छॾे थी। हिकु पासे सहाफ़ियुनि जो क़त्लेआम कयो पियो वञे त ॿिए पासे मज़लूम धरती धड़नि सां नाह कयो पियो वञे। धाबे जी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इम्तियाज़ पालाड़ी चयो त रमज़ान समो ऐं मेहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे बेगुनाह क़त्ल जी हू शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। हुन चयो त रमज़ान समो जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त एसएसपी ऑफिस ठटे अॻियां धरणो हंयो वेंदो। बोज़दारवड़ा में शहर जे रहवासियुनि पारां फुर थियल पैसा ऐं क़ीमती सामान 24 कलाक गुज़रण बावजूदि वापसि न करण ख़िलाफ़ मुतासिर शहरियुनि गौसबख्श बोज़दार ऐं शमीर ख़ासि करे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल ॾींहं कमंद जे फसल जा पैसा 55,000 रोक ऐं ॿियो सामान ज़रूरी काग़ज़ खणी अची रहिया हुआसीं त रस्ते में खाउन फुर कई वई, जंहिंमें 2 अदद टच मोबाइल पिणु बि फुरिया विया। संदन चवणो त एसएचओ कुंभ अमीर हुसैन चांग जाइ वारदात ते पहुतो, जंहिं असांखे यकीन ॾियारियो त तव्हांजा फुर थियल सामान 24 कलाकनि अंदरि वापसि करायो वेंदो, पर हिन वक़्त ताईं उहो सामान न मिलियो आहे। हुननि चयो त असांजे फुर थियल सामान फौरी तौर ते वापसि करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। टंडो हैदर जे जमाली कॉलोनी जी रहवासी 19 वरनि जी नारी इमाम ज़ाती मुड़ुस ऐं ॾेर जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 3 महीना अॻु संदसि शादी टंडो ग़ुलाम अली जे रहवासी अलाबख्श पंवर सां थी, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु शराब पी हथियारनि जे ज़ोर ते संदसि ॾेर इमाम बख्श पंवर साणसि 2 भेरा जिंसी ज़्यादती करण जी कोशिशि कई, जंहिंजे दांह हुन मुड़ुस खे ॾिनी, पर हू बि उन्हनि सां मिली वियो ऐं संदसि ॻाल्हि खे अणॿुधो करे छॾियो। मुड़ुस ॾेर जे चवण ते हर वक़्तु तशदुद करे खेसि हिरासत करणु लॻो आहे, जंहिं करे उन्हनि जो घर छॾे हूअ माइटनि वटि पहुती आहे ऐं मुड़ुस खां तलाक वठणु चाहे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।